जड़े उते पता आहिनि त बिहारी बंगाली ऐं दुनिया जहान जा जेके ॿिया तड़ियल माण्हू उते गैर कानूनी तौर ते सिंध हुकूमत जी आशीर्वाद सां हुन में वफ़ाक़ी हुकूमत आई आहे पर उन सां गॾोगॾु उन्हनि जो ज़िमेदार सिंध हुकूमत खे बि सम्झां थो जंहिं सिंध हुकूमत कुझु महीना अॻु में सिंध असेंबलीअ में इहो रेज़ोल्यूशन पास कयो आहे त जेके बि हिते अफ़गानी बिहारी बंगाली ऐं ॿिया जेके धारिया आहिनि उन्हनि खे हुननि कराची जे अंदरि रेगुलर मुस्तक़िल करण जे लाइ सिंध असेंबली में ठाराव पास कयो आहे। जॾहिं त ॿियो पासो इहो आहे त जॾहिं ताज़ो ई बोर्ड सतहनि माण्हू कराची में पहुता आहिनि त इहे पीपुल्स पार्टी जा हुकुमरान इहे पीपुल्स पार्टी जा MPs MLAs ऐं वेंदे असांजो जेको वॾो नालो आहे मूंखे त ॾाढो ॼण शर्म थो अचे पंहिंजो पाण त जावेद आलम भुट्टो जेको कराची जो DIG उन जो बि कुझु ॼाणा अॻ में इहा स्टेटमेंट ॾी त जेके सिंध मंझां यानी हिन पासनि ॾांहुं कराची खां सवाइ ॿियनि इलाइक़नि मां जेके कराची में माण्हू सिंधी पहुचनि था त चई त उहे ॾोहारी आहिनि। उन खां पोइ इहो साॻियो सिलसिलो शुरू थिए थो। नबील गफूर जी बि इहा स्टेटमेंट आहे त सईद गनी बि ईअं थो चए त इहे सभु जेके सिंध जा गद्दार पीपुल्स पार्टी जा वॾेरा पीपुल्स पार्टी जा MPs पीपुल्स पार्टी जा हुकुमरान उहे सिंधी माण्हुनि खे त चवनि था त जेके कराची में अचनि था उहे धाड़े आहिनि दहशतगर्द आहिनि पर तव्हां ॿुधायो त हिननि खे छा चइजे ही जल्लाद सिफ़त जिन तारीख़ जो वॾे में वॾो हया घुराईंदड़ दिल लुभाईंदड़ जेको जिस्म में हिकिड़ी सीसराटी अची थी वञे जॾहिं उहा को बि माण्हू क्लिप ॾिसे थो त कहिड़ो बेदर्दी सां उन्हनि सिंधी माण्हुनि खे निधड़को करे बेवस करे लाचार करे वॾा वॾा पत्थर खणी उन्हनि खे हया विया आहिनि उन्हनि खे ईअं चिथियो वियो आहे मारियो वियो आहे पंहिंजी धरतीअ ते ही कराची कंहिंजी आहे छा इहे अफ़गानी छा इहे बिहारी छा इहे बंगाली उहे पंहिंजे पीउ ॾाॾे वटि खणी आया आहिनि या उन्हनि जी माउ खे या उन्हनि जी ड्रोह खे उहा अगरि ॾाज में मिलियल आहे जो हू असांजी हिन धरतीअ ते काबिज़ बि थियनि था ऐं इन नमूने सां हू असांखे मारे न चिथनि था। इहा आदि चवां थो त ग़ुलामीअ जी वॾे में वॾी अलामत आहे। इन खां सवाइ जेकॾहिं ॿी अलामत हुजे त सभिनी सिंधी माण्हुनि खे सिंग फुटी वञनि त उहे चइजे त बाबा असीं ग़ुलाम आहियूं। त हाणे ग़ुलामीअ जी इहा एॾी कैफ़ियत आहे इहा एॾी वॾी ज़िलत आहे।